छा तव्हांखे ख़बर आहे इंसानी हाज़मे जो अमल कीअं थींदो आहे? हाज़मो हिकु अहिड़ो तरीक़ेकार आहे जंहिं ज़रिए पेचीदा खाधा नंढनि ज़रनि में टुटंदा आहिनि। इंसाननि में खाधे जो हाज़मो एलिमेंट्री कैनाल में थींदो आहे, जेको वात खां वठी वेहक जी जाइ ताईं हिकु डिघो ट्यूब आहे। एलिमेंट्री कैनाल जा मुख़्तलिफ़ हिस्सा आहिनि, जहिड़ोकि बुक्कल कैविटी, फूड पाइप यानी खाधे जी नाली, स्टमक यानी मादो, स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढो आंड्रो, लार्ज इंटेस्टाइन यानी वॾो आंड्रो ऐं एनस शामिल आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु ॿ ग्लैंड्स यानी गुदूद, जिन में लिवर यानी जेरो ऐं पेंक्रियाज़ यानी लबलबो पिणु खाधो हज़म करण में मदद ॾींदा आहिनि। वात ज़रिए खाधो चॿाइजे थो, जंहिं में सलाइवा यानी आलाण मिली हिकु थिए थी। सलाइवा उहो डाइजेस्टिव जूस आहे जेको सलाइवरी ग्लैंड्स मां पैदा थींदो आहे। चॿाड़ियल ग़िज़ा फूड पाइप यानी खाधे जी नाली में दाख़िल थिए थी ऐं पोइ उतां आहिस्ते आहिस्ते मादे में दाख़िल थिए थी, जिते खाधो अञा हिकु दफ़ो वधीक नंढनि ज़रनि में टुटे थो। मादो पिणु म्यूकस, डाइजेस्टिव जूस ऐं हाइड्रोक्लोरिक तेज़ाब पैदा करे थो। हाइड्रोक्लोरिक तेज़ाब खाधे में मौजूदु बैक्टीरियाज़ खे मारे थो ऐं खाधे खे तेज़ाबी बणाए थो। उतां खां पोइ खाधो नंढे आंड्रे में वञे थो ऐं नंढो आंड्रो जेरे ऐं लबलबे मां सीक्रेशन हासिल करे थो। जेरो बाइल जूस, जॾहिं त लबलबो पेंक्रियाटिक जूस पैदा कनि था। नंढे आंड्रे जे अंदरे पासे अंगुरनि वांगुरु ॿाहिरि निकितल हिसा आहिनि, जिन खे वेलाए चइबो आहे। वेलाए हिकु रत जी नालियुनि जो हिकु वसी ॼार आहे। हज़म थियल खाधो उन रत जी नालियुनि में गुज़रे थो ऐं गैर हज़म थियल खाधो वॾे आंड्रे तरफ़ वञे थो, जिते वाधू पाणी ऐं लूणु जज़ब थिए थो ऐं उन खां पोइ गैर हज़म थियल ख़राबु खाधो एनस ज़रिए जिस्म मां ख़ारिज थिए थो।